एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सिंध के गवर्नर के फौरी तौर हटाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त कामरान टिसोरी टेक्नोक्रेट ऐं लिसानी माण्हू विहारे चवे थो त कराची के वफ़ाक़ हवाले कयो वञे। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। डॉक्टर कादिर मक्सीअ जो वधीक चवणु आहे त गवर्नर ऐं वॾो वज़ीर सिंधी हुअण जी ॻाल्हि ते नसुल परस्त करार ॾिनो पियो वञे। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध जो हिसो आहिनि, हू संदन मुखालिफ़ न आहिनि। एसटीपी सरबराह जो वधीक चवणु आहे त सिंध जे विरहाङे ऐं कराची खे सूबे खां अलॻि करण जी ॻाल्हि कंदड़ साज़िशी माण्हू आहिनि। क़ौमुनि खे ज़ातियुनि में विरहाइण सां ज़वाल शुरू थी वेंदो आहे। सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदे। संदसि वधीक चवणु आहे त सिंध खे धाड़ेलनि भोतारनि तबाह करे छॾियो आहे। कराची में गिलगित जो MNA थी सघे थो त कश्मीर वासी छो नथो चूंडी सघे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सिंध जे गवर्नर खे फौरी तौर हटाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त कामरान टिसोरी टेक्नोक्रेट ऐं लिसानी माण्हू विहारे चवे थो त कराची के वफ़ाक़ हवाले कयो वञे। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। डॉक्टर कादिर मक्सी जो वधीक चवणु आहे त गवर्नर ऐं वॾो वज़ीर सिंधी हुअण जी ॻाल्हि ते नसुल परस्त करार ॾिनो पियो वञे। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध जो हिसो आहिनि, हू संदन मुखालिफ़ न आहे। अहम ख़बर ही अवां सां शेयर कयूं पिया। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सिंध जे गवर्नर खे फौरी तौर हटाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त कामरान टिसोरी टेक्नोक्रेट लिसानी माण्हू विहारे चवे थो त कराची खे वफ़ाक़ हवाले कयो वञे। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सिंध जे गवर्नर के फौरी तौर हटाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त कामरान टिसोरी टेक्नोक्रेट ऐं लिसानी माण्हू विहारे चवे थो त कराची खे वफ़ाक़ हवाले कयो वञे। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो।